नाज़रीन सूबाई वज़ीर जो चवणु आहे त तालीमी इदारनि में नियाणियुनि सां ज़्यादतियूं बर्दाश्त न कई वेंदियूं। शागिर्दनि जे तहफ़्फ़ुज़ लाइ संजीदगी सां तहफ़्फ़ुज़ कयो वेंदो। कंहिं बि इदारे या इंतिज़ामिया ख़िलाफ़ सबूत मिलिया त कार्रवाई कई वेंदी। सूबाई वज़ीर सईद गनी ऐं जाम खान शोरो प्रेस कॉन्फ्रेंस करे रहिया आहिनि। सूबाई वज़ीर सईद गनी ऐं जाम खान शोरो जूं मीडिया सां ॻाल्हियूं। तालीमी में नियाणियुनि सां ज़्यादतियुनि बर्दाश्त न कई वेंदियूं। सूबाई वज़ीर सईद गनी जो अहिड़ो चवणु आहे। नौशीन ऐं निमरता केस जे हर पासे खां जांच कराई आहे। सूबाई वज़ीर सईद गनी जो चवणु आहे त तालीमी नियाणियुनि सां ज़्यादतियूं बर्दाश्त न कई वेंदियूं। नौशीन ऐं निमरता केस जे हर पासे खां जांच कराई आहे। सूबाई वज़ीर ऐं जाम खान शोरो प्रेस कॉन्फ्रेंस करे रहिया हुआ। संदन चवणु हो त तालीमी नियाणियुनि सां ज़्यादतियूं बर्दाश्त न कई वेंदियूं। नौशीन ऐं निमरता केस जे हर पासे खां जांच कराई आहे। नौशीन ऐं निमरता केस जे हर पासे खां जांच कराई आहे। सूबाई वज़ीर सईद गनी जो अहिड़ो चवणु आहे। शागिर्दानी जे तहफ़्फ़ुज़ लाइ संजीदगी सां कमु करियूं पिया। सईद गनी जो चवणु आहे त सूबाई वज़ीर सईद गनी ऐं जाम खान शोरो प्रेस कॉन्फ्रेंस करे रहिया हुआ। तालीमी नियाणियुनि सां ज़्यादतियूं बर्दाश्त न कई वेंदियूं। सईद गनी जो अहिड़ो चवणु आहे।